नाज़रीन, सालेपत में महांगाई जो जिन बोतल मां निकिरी आयो। तेल जा अघ घटण बावजूद आम वाहपे जी शयुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। वधीक तफ़सील पेश आहे हिन रिपोर्ट में। सालापत सिटी में मौजूद आहियां जेको निगरान हुकूमत जेको तेल सस्तो कयो आहे। पहिरियां 335 रुपया, हिन वक़्तु 260 रुपया, 75 रुपया फी लीटर ते जेको आहे घटाई कई वई आहे। अॼो त शहरनि खां ऐं समाजी अॻाण खां ॿियो पुछा कंदासीं त उन्हनि खे आम भाप जे शहर में केतिरो मिले थो पियो। तेल सस्तो छा फ़र्क़ु पवंदो आहे, कहिड़ा गाॾियूं वीगा नथो असांखे अटो सस्तो थिए, सौदो सस्तो थिए, असां उहो सस्तो थिए। पेट्रोल त बिल्कुलु नथो आहे वाकई, पर ॿियूं शयूं जेके आहिनि से जन मां ग़रीब अवाम खे फ़ाइदो पहुचे, जीअं माना मिसलन अटो आहे, गेहूं आहे, इहे शयूं सस्तियूं कनि न। ॻाल्हि इहा आहे त निगरान हुकूमत जो फ़ैसिलो तमामु इहो सुठो आहे जेको हिननि पेट्रोल सस्तो कयो आहे, पर हुकूमत खां इहो ई ऐलान असां कंदासीं त खाइण पीअण जी शयुनि में ग़रीब माण्हू, बेपहुच माण्हू वीचारो तमामु तंग आहे। अटो, चांवर, गेहूं तमामु महांगाई तमामु उरूज ते थी वई आहे। सब्जियुनि जा रेट तमामु उरूज ते पुॼी विया आहिनि। सस्तो थियो आहे, तेल सस्तो थियो आहे, आवाम खे रिलीफ त कोई न मिलियो आहे। जे अटो जांच त बि टोटल आहे, चांवर जांच त बि टोटल आहे, जे गेहूं जांच त बि टोटल। शइ में हर शइ महांगो आहे, ब्लैक ते थो हले, भाण ब्लैक ते थो हले, सामान सॼो सारो छा मां सस्ताई थियो ग़रीब आधार में। कैमरामैन सदाम मुस्लिम बबरो सां गॾु गुलाम सिंह बबरो, धरती टीवी न्यूज़, सालियापत।